आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। अस्सलाम वालेकुम। हींअर असीं लाड़काणी क्लब ते मौजूदु आहियूं, जिते सिंध जे सुरीले नए उभरंदड़ फ़नकार बाकर अली सां मौजूदु आहियूं। अॼु उन सां तफ़सीली कचहरी कंदासीं ऐं सुठा सुठा गीत ॿुधंदासीं, जेके इनशाला तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदासीं। ऐं अवां दोस्तनि जिन बि असांजो चैनल 5 टाइम वेब टीवी जॉइन न कयो आहे, त महिरबानी करे जल्दी जॉइन कयो, ॾिसो। ऐं तव्हांखे हिन चैनल ते इनशाला सुठा सुठा प्रोग्राम ऐं ॿिया घणा इंटरव्यू ॾिसण में ईंदा, ॿुधण में ईंदा। त हीअं असीं पंहिंजे महिमान फ़नकार सां गुफ़्तगू कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम बाकर अली साहब। वालेकुम सलाम, कीअं आहियो? ख़ुशि आहियो सर? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर। पंहिंजी मौसीक़ी शुरूआत किथां कई पंहिंजी? सर, जीअं त मां पढ़ंदो हुउसि, मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो मौसीक़ी जो। पोइ 2005 जी ॻाल्हि आहे, इन दौरान मां पहिरियां सिखिया थी लाड़काणी में वरिती उस्ताद जूनियर अनवर सांगी खां। उन खां पोइ वरी मां उस्ताद वटि साल खनि हुयुसि मां। उन खां पोइ वरी मां पंजाब हली वियुसि, उस्ताद सखावत हुसैन ढाडी, तमामु मशहूरु घराणो आहे। उस्ताद हुसैन बग ढाडी सभिनी ॿुधो हूंदो, ख़ान साहब माण्हू गवैयो वॾो, ऐं मुंहिंजो उस्ताद बि गवैयो आहे। उनजो पुटु बि उस्ताद अहमद रज़ा ख़ान नौजवान आहे, तमामु बहितरीनु ऐं तमामु क्लासिकल ऐं ख़ान साहब माण्हू आहे। उन्हनि खां मां मौसीक़ी सिखा वरिती आहे। ऐं जेको आहे सो उन्हनि खां सिखी करे वरी पंहिंजी सिंध में आया आहियूं। पंहिंजे सिंधी माण्हुनि जी जेको आहे सो हौसला अफ़ज़ाई या कोशिशि आहे त सुठी मौसीक़ी उन्हनि खे ॿुधायूं। इन ख़्याल ते हाणे पंहिंजी सिंध जी जेको आहे सो ख़िदमत में हाज़ुर थिया आहियूं। माशाअल्लाह। इन सुवाल त घणा आहिनि साईं, पर उन सां सुवालनि सां गॾु कुझु ॿुधंदा बि तव्हां खां हलूं। त तव्हां असां हिन वक़्तु पहिरियों कहिड़ो गीत पिया ॿुधायो, कलाम पिया ॿुधायो, ऐं कंहिंजो ॿुधायो? सर, पहिरियां त असल में मुंहिंजो आइडियल आहे उस्ताद ग़ुलाम अली ख़ान साहब। ऐं पहिरियां तव्हां बि चई चुको त असां तव्हांखां गज़ल बि ॿुधंदासीं। त मां तव्हांखे थोरो ख़ान साहब जो गज़ल ॿुधाईंदुसि। उन खां पोइ पंहिंजी सिंधी मौसीक़ी जेका तव्हां चवंदो इंशाअल्लाह। पंहिंजा दोस्त शाइर तमामु सुठो लिखनि पिया नौजवान, वरी तव्हांखे उन्हनि जी शाइरी मां पंहिंजे केसर जो गीत ॿुधाईंदुसि। हाणे पहिरियां मां तव्हांखे उस्ताद ग़ुलाम अली साहब जो गज़ल पेश कंदुसि। बिस्मिल्लाह। उस्ताद ग़ुलाम अली ख़ान साहब जो गज़ल ॿुधूं था, बाकर अली खां। दुनिया फरेब देती है, बड़े वसूक से दुनिया फरेब देती है, बड़े खुलूस से हम एतबार करते हैं। तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था? तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था? न था रकीब तो आखिर वो नाम किसका था? तुम्हारे खत में वफा करेंगे, निभाएंगे, बात मानेंगे। तुम्हें भी याद है कुछ ये कलाम किसका था? तुम्हारे खत में नया एक सलाम किसका था?